कुछ ॾींहंनि खां पीपल्स पार्टी 50% खां वधीक इलेक्टेड MPAs तंग आहिनि पीपल्स पार्टी जे रवैये ऐं हुते जेल वारो माहौल आहे। जीअं हे ख़ौफ़ जो माहौल जेको आहे हे सियासत में न हुजणु खपे। हाणे असां दहशत जो ख़ौफ़ जो माहौल थी वियो आहे ऐं जेके ख़ानदानी माण्हू आहिनि जीअं कुझु ख़ानदानी माण्हू आहिनि कंबर नालो मूंखे न खणणो हुयो मतिलबु अहिड़े तरीक़े सां कुझु ख़ानदानी माण्हू आहिनि अलॻि अलॻि ज़िलनि जा घोटकी जा ॿियनि ज़िलनि जा मां बार बार नाला खणी फाउल थो कयां त जीअं कुझु माण्हू ठठे जा बि आहिनि त इलाही माण्हू आहिनि जेके असां सां लॻातार राब्ते में आहिनि ऐं उहो बिल्कुलु हल्फिया तौर ते असां सां आहिनि। हाणे जेके रोके सघनि था रोके ॾेखारनि हुनखे हुकूमत वारा उहो न रुकंदा। खां पहिरियों मां बि इहो सम्झंदो हुउमि जो MPA वटि वॾो पावर हूंदो आहे ऐं MPA जो दफ़्तरु हूंदो आहे, MPA खे फंड मिलंदो आहे, MPA खे डिपार्टमेंट कुझु न हूंदो आहे। MPA खां वधीक ताक़तवर UC नाज़िम हूंदो आहे, पंहिंजो दफ़्तरु हूंदो आहे, पंहिंजो फंड हूंदो आहे, भले 10-12 लख रुपया हुजनि। MPA जो को फंड न आहे, को सरकारी गाॾी न आहे, को दफ़्तरु न आहे, कुझु पावर न आहे। हिकिड़े चपड़ासी खे बि MPA भर्ती नथो करे सघे, को सिपाही खे MPA सस्पेंड नथो करे सघे। सिंध हुकूमत पंहिंजो पावर ज़िलनि ताईं न पई ॾिए त हाणे सिंध हुकूमत जो पंहिंजो पावर ख़तरे में अची वियो आहे ऐं हाणे उहो सोचनि था असां छा कयूं, पावर वापसि मर्कज़ खे करण वारो वक़्तु अची वियो आहे। वापसि कयूं या जेको पावर असां वटि आहे ज़िलनि खे ॾियूं या सॼो माल खाई वञूं, हे फ़ैसिलो नथा करे सघनि। इंजीनियर ऐं करप्ट माण्हू हुया हर सीट ते त कीअं माण्हू मतिलबु इलेक्शन त न हुई न, सिलेक्शन हुई जेकी गुज़री वई। ऐं पूरी पार्टी कॾहिं बि करप्ट न हूंदी आहे। पीपल पार्टी में जेके काबीना ठहियल आहे हिन वक़्तु हुन काबीना में 80 खां 90% करप्ट वज़ीर आहिनि ऐं कुझु 2-3 वज़ीर जेके बिल्कुलु सही आहिनि, साफ़ सुथरा आहिनि, उहे असां सां राब्ते में आहिनि। कुझु ॾींहं सब्र कयो, इनशाअल्लाह तव्हांजो ज़वाल अचण वारो आहे। तव्हां जेको सिंध सां ज़ुल्म कयो आहे हुनजो हिसाब किताब जो वक़्तु अचण वारो आहे।